हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक इन अनदर व्लॉग। तो आज मैं आपको व्लॉग में दिखाने जा रही हूँ सिंधी इवेंट्स कैसे होते हैं, हमारे फंक्शंस, शादियाँ वगैरह कैसे होती हैं। आप कहेंगे कि ऐसे होलिया में शादी में जा रही है, तो बेसिकली दिस इज नॉट शादी टुडे। आज सेहरे जो होते हैं ना, रात में सेहरन जो फंक्शन आहे, शादी हिकु ॿ ॾींहं खां पोइ आहे। त असां वटि सिंधियुनि में इहो सिस्टम हूंदो आहे त असां 2-3 ॾींहं अॻु ई पंहिंजा सेहरा लाॾा वग़ैरह चवंदा आहियूं। सो मां तव्हांखे ॾेखारींदमि मुझे कज़न की शादी आई उनका सेहरा। और गाइज आप लोगों से एक बात करनी थी कि अभी मैंने अम्मी का तो फेस रिवील कर दिया है, अभी बाकी भाभी का रहता है। तो आप लोग वोट करो तो फिर उसका भी फेस रिवील करें, फिर आराम से मैं घर में बैठ के व्लॉगिंग करूं। ये मेरी दादी अम्मा है, इसका फेस रिवील करते हैं। अभी नमाज पढ़ रही है, उठोते पड़ी रही, कुर्सी पे बैठ के इसीलिए पढ़ रही है क्योंकि टांगों में दर्द है, फिर भी अल्लाह को याद करती है, मोमिन बंदी है। अभी मैं भाभी के साथ जा रही हूँ, पर वो कह रही है कि अभी मेरा फेस रिवील नहीं करो, जब तुम्हारे 50 के सब्सक्राइबर्स हो जाएं फिर फेस रिवील करूंगे। ऐसा ही है? ओके, डन है। देखो मेरा पड़ोस, अगर आप लोग मुझे अमीर समझते हो तो ऐसी कोई बात नहीं है। मैं इस गोठ में रहती हूँ, बिल्कुल निजा पिजा गोठ है। बाहर थोड़ा सा शहर है, बाकी अंदर जो है वो सारा इधर गोठ है हमारा, और इधर गोठ में ही शादी है। वैसे मेहट इतना बड़ा शहर नहीं है, मतलब छोटा सा शहर है, पर उसमें जो हमारा मोहल्ला है ना वो थोड़ा सा ऐसे है, मतलब इसमें बिल्कुल ऐसे कच्चे कच्चे घर हैं, नलके हैं, मेहूं हैं, रिढूं हैं। पर मुझे घटि वञणु थींदो आहे ॿाहिरि घर खां, इन जे करे कॾहिं मां ॾेखारे न आहियां सघी तव्हांखे पंहिंजो पड़ोस। हिते रखंदमि फोन। नंढड़ियूं वीचारियूं सब पड़ते गाइस, ये मेरा फेवरेट शेर होता है सिंधी जो। मत पानी भरिया पई खूह जो, मूंसां ऐसा रूह जो, सही है। रंग सुहेड़ा आओ तू और मत पानी भरिया पई वाह जो, मुझो रिश्तो राणे सां साह जो चोलो जंहिंजो गुलाबी रंग सुहिणा। न करे सिंगार मता नजर लगई, मता नजर लगई, मता नजर लगई, बगो बर्थ भरल पाए अख में कजल। न करे सिंगार मता नजर लगई, मता नजर लगई। गुलाबी लाल तई उमिर 12 साल, तुंहिंजा गल गुलाबी, तुंहिंजा गल गुलाबी लाल तई उमिर 12 साल। एॾो न करे सिंगार मता नजर लगई, मता नजर लगई, मता नजर लगई। हिकिड़े बाज़ थियूं वञनि, ॿियूं बि बाज़ थियूं वञनि। सुन तुंहिंजी आग जीअं वणत थोड़ा, जीअं वणत थोड़ा माक तीअं हुस्न तुंहिंजी आग। एॾो न कर सिंगार मता नजर लगई, मता नजर लगई। भली भेटे ॾिसो सुणो मुंहिंजो भावा,
मारो राण लजो मलाण वणाया हार सुखे बजो मलाण वणाया लाण वणाए तुझी कुंवर के पाया सजी बेहड़ जो सुनो सिंगारवा भली बेटे दिसो सुनो मुझो भावा तान वड्या साईं रब तजाणे धरतीअ जो आही दो धरतीअ जो आही दो दोदी रात के वधाए सबा जड़ाओ सिंधी तो के सलाम आए सबा जड़ाओ सिंधी तो के सलाम आए तू समझ नहीं आया ताई होले तो यार मुखे बराए सोनिया पर सादिया मुँह में लाइकी फातिया सोनिया पर सादिया मुँह में लाइकी फातिया आदि कदी है मुर्गी मिले थी बस गंजी जानी जानी उसका में जोर आए प्लीज बाहर ना अरे मुझे दिल जो चोर आए मुझो जानी उसका में जोर आए मुझो जानी दिल जो चोर आए मुझो जानी उसका में जोर आए मुझो जानी मेरे तो हजार आए मुझो गोरा लख लख एडी तक कई मेहरबानी थई देखा रे झलक सालन जी सिक पल में प्यारा वही लई तुंजी विख विख गोरा लख लख हेलो गाइस, गुड मॉर्निंग। रात आके मैं सो गया था और अभी उठा हूँ। और बेसिकली ये हमारे सेहरे का फंक्शन था। रात में सेरन जो फंक्शन हुयो जेको मां तव्हांखे ॾेखारियो, ऐं मेहंदी वग़ैरह ऐं जेके ॿिया इवेंट्स आहिनि, शादी, उहे सभु इवेंट्स मां तव्हांखे ॾेखारींदमि। फ़िलहालु तव्हां ही इंजॉय कयो सेरन जो फंक्शन। ऐं सेहरा बेसिकली असां पंहिंजे घोट साहब जे लाइ हिन जे करे चवंदा आहियूं, मतिलबु सेरनि में असां दुआऊं ॾींदा आहियूं ऐं हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे, हिकिड़ी सेरो वग़ैरह। त तव्हां जेके बि सेरा हिन वीडियो में मुंहिंजे ब्लॉग में ॾिसंदव, हुन में सभिनी में असां वी आर जस्ट सेइंग दुआऊं टू हिम, सेंडिंग लव टू हिम। हेलो हैंडसम, हाउ आर यू? नम साईं, कहिड़ा हाल आहिनि? रोज़ सिंगार जा थो ईअं ॼण त सुहिणो इजो थो अचे। वाह साईं वाह, दर्द दिल मां कड़ा थो कढां छो त मुंहिंजो नथो थो अचे। वाह साईं वाह। तव्हांखे सिंगार जी कहिड़ी ज़रूरत आहे? वाह, हाय हाय, इहा त तव्हां था ॾिसो न। ॿियनि खे बि ॾेखारिणो अथव छा? अभी अम्मी को बताती हूँ। ऐसे नहीं करो, जूते पड़ेंगे। असांजो प्यारो सो हैंडसम सोबो राति असां वियासीं ज़ोएब जे सेरनि में, उहो ॾेखारियमि गाइस खे। हाणे तव्हां व्लॉग एंड कंदव? वाह साईं वाह, हिते ख़तम थो थिए, घर अचे। हा, ख़तम थो थिए व्लॉग तव्हां ते। सो माण्हुनि खे चओ त सब्सक्राइब कनि, लाइक कनि, शेयर कनि। सभिनी खे गुज़ारिश आहे त सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो, कमेंट बि कयो, कमेंट बि कयो। और मेरे सब्सक्राइबर बढ़ा दो। ओके गाइस, तो मैं ये बता रही थी कि असां जेके सेरा वग़ैरह चवंदा आहियूं, उन में असां या त तारीफ़ूं कंदा आहियूं पंहिंजे घोट जूं, वेदर उहो लाइक़ु हुजे न हुजे उन्हनि तारीफ़ुनि जे, ऐं या त असां उनखे दुआऊं ॾींदा आहियूं। इहे हिकिड़ो सिंधी सेरनि जो सिस्टम हूंदो आहे। आई डोंट नो ॿियनि जेकी असांजूं आहिनि पंजाबी बलोची, उहे इहे शयूं कंदा आहिनि या न आहिनि कंदा, बट सिंधी कल्चरल हिकिड़ो असांजो इहो सिस्टम हूंदो आहे। त मां सोचो त तव्हां सभिनी सां शेयर कयां। डू सब्सक्राइब माई चैनल। मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए अल्लाह हाफिज़।